तामुमन ॾिठो हूंदो जॾहिं कम जे वक़्तु हिकिड़ी सिर्फ़ मामूली माचिस तलाश करणी पए, सॼो घर ॻोल्हणो पवंदो आहे, माचिस न लभंदी आहे, छुरी न लभंदी आहे। वजह छा आहे? घर जी औरत खे तरतीब जी ख़बर न आहे त मूंखे घरेलू ज़िंदगी गुज़ारणी कीअं आहे। मस्तूरात जो इहो मिज़ाज बणायो त कंहिं बि शइ खे ज़ाया न करणो। जेकॾहिं असां घर में आयल शयुनि खे ज़ाया कंदासीं, इहा अल्लाह जी नेमत जी नाक़दरी आहे। का भी दवा जेकॾहिं बचे थी, चाहे बुखार जी हुजे, चाहे खंघ जी हुजे, चाहे ज़ुकाम जी हुजे, या का भी अहिड़ी शइ आहे, उन में एक्सपायरी 3 साल 4 साल हूंदी आहे। उहा दवा हमेशह हिकिड़ी ख़ासि जॻह ते उहे दवायूं महफ़ूज़ रखो, ज़ाया न कयो। छो कॾहिं बि अहिड़े ॾुखे वक़्त में राति जे टाइम तव्हांजे ॻोठ जे अंदरि, तव्हांजे इलाइक़े जे अंदरि जेकॾहिं कंहिंखे शदीद बुखार थिए थो, तव्हांजी हिकिड़ी पुजी प्यारण सां उन जो बुखार जेकॾहिं घटिजे थो त इन जो सवाबु केतिरो। जाथे दीनदारी नाहे, जाथे जहालत घर करे वई आहे, उन घर जे अंदरि सुकून नाहे। हर वक़्तु किरोध फसाद जहिड़ो मर्द चाहे जेतिरो भी दीनदार हुजे, औरत जेसी ताईं दीनदार नाहे, घर जे अंदरि दीन न ईंदो आहे। मर्द भलजां बुज़ुर्ग हुजे, वली हुजे, दरगाह जो पीर हुजे, घर जी औरत दीनदार नाहे त घर में दीन दाख़िल न थींदो। घर जी औरत खे दीनदार बणायो। हिकिड़ी औरत जेकॾहिं घर जी दीनदार हूंदी, तव्हां जूं नस्लूं दीनदार थींदियूं। हिकिड़ी औरत जेकी घरेलू ज़िंदगी तरतीब सां गुज़ारींदी आहे, ॿी औरत जेकी बग़ैर तरतीब जे ज़िंदगी गुज़ारींदी आहे। ॿिन्हिनि में फ़र्क़ु छा आहे? फ़र्क़ु इहो आहे, हिकिड़ी औरत जेकॾहिं उहा हफ़्ते में हिकु मर्तबा, इहा औरतुनि जे लाइ घरेलू माहौल जे लाइ वॾी अहम शइ आहे, वॾी अहम ॻाल्हि आहे। हिकिड़ी औरत जेकॾहिं हफ़्ते में हिकु चकर कपिड़ा धोए, समूरे घर जे भातियुनि जा ऐं समूरा कपिड़ा धोई करे कंहिं पेटी जे अंदरि रखी छॾे, जंहिंमें मुड़ुस जा कपिड़ा, औलाद जा कपिड़ा, पंहिंजा कपिड़ा, ससु सहुरे जा कपिड़ा, समूरा मिक्स। जॾहिं अॻिले ॾींहं ते उन खां उन जो मुड़ुसु कपिड़ा घुरंदो, इहा छा कंदी? समूरा कपिड़ा कढंदी, पोइ उन समूरनि कपिड़नि मंझां मुड़ुस जा कपिड़ा तलाश कंदी, तलाश करे समूरा कपिड़ा वापसि विझंदी, उन कपिड़नि खे इस्त्री कंदी, पोइ उन मुड़ुस खे तयारु करे ॾींदी। हिकिड़े वॻे जे अंदरि 20 मिंट या अधु कलाकु लॻो। वरी जेकॾहिं उन खां सोरो कपिड़ा घुरंदो, उनखे दोबारा 20 मिंट महिनत करणी पवंदी, मुशक़त करणी पवंदी, साॻियो प्रोसेस लॻंदो। ऐं हर रोज़ इहा औरत ईअं कंदी, ऐं इन जे करे उहा वक़्तु बि पंहिंजो ज़ाया कंदी, ऐं मुड़ुस ऐं सोहरे ऐं भाउ जेका घर जा भाती आहिनि, उन्हनि जो बि वक़्तु ज़ाया थींदो। ऐं इन में थकावट बि थींदी, परेशान भी थींदी हिकु हिकु वॻे जे लाइ। ॿी समझदार औरत इहा आहे जेकी हफ़्ते जे अंदरि हिकु मर्तबा कपिड़ा धोई समूरे घर जे भातियुनि जा, कलाक या 2 कलाकनि जे अंदरि समूरा कपिड़ा इस्त्री करे हर हिकु घर जे भाती जा कपिड़ा जुदा जुदा करे रखी छॾे। मुड़ुस जा कपिड़ा अलहदा, सोहरे जा अलहदा, पंहिंजा अलहदा, औलाद जा अलहदा। हाणे इन औरत खां जॾहिं बि जेको घर जो फर्द कपिड़ा घुरंदो, अधु मिंट जे अंदरि उनखे कपिड़ा कढी करे ॾेई छॾींदी। छो त इहा ज़िंदगी गुज़ारे थी तरतीब सां। इनखे परेशानी भी न थींदी, वक़्तु भी ज़ाया न थींदो, ऐं थकावट भी न थींदी। जेकी बेतरतीब औरत आहे, उनखे हिकिड़ी हिकिड़ी मामूली शइ जे लाइ परेशानी थींदी। तव्हां मूं ॾिठो हूंदो, जॾहिं कम जे वक़्तु हिकिड़ी सिर्फ़ मामूली माचिस तलाश करणी पए, सॼो घर ॻोल्हणो पवंदो आहे, माचिस न लभंदी आहे, छुरी न लभंदी आहे। वजह छा आहे? घर जी औरत खे
तरतीब जी ख़बर ना है त मांखे घरेलू ज़िंदगी गुज़ारणी की आहे। ज़ुल्म पाण कंहिंखे चऊं था त हिकिड़ो ताक़तवर शख़्स कंहिं कमज़ोर शख़्स जे मथां पंहिंजो ज़ोर आज़माए, उनखे तकलीफ़ ॾे, उनखे परेशान करे, असां चऊं था वॾो ज़ालिम आहे, ज़ुल्म थो करे। अरबी में इनखे ज़ुल्म न चइबो आहे। अरबी में ज़ुल्म छा खे चइबो आहे? वज़अ शैइ फी गैरि महल्लिही, कंहिं बि शइ खे उन जे मक़ाम ऐं मर्तबे खां हटाए करे ॿी जॻह ते रखणु या इस्तेमाल करणु। जाते कपिड़ा रखण जी जाइ आहे उते थांव रखणु ज़ुल्म आहे अरबी जे एतबार सां। घड़ी हथ में पाइण जी शइ आहे, पेर में पाइण ज़ुल्म आहे। वज़अ शैइ फी महल्लि गैरिही ज़ुल्मुन। हिकिड़ो डॉक्टर आहे, उनजो कमु छा आहे? क्लिनिक में वेही करे माण्हुनि खे दवा ॾियणु। जेकॾहिं डॉक्टर मौजूदु न आहे, तव्हां उन जी जाइ ते भलजां कंहिं वॾे बुज़ुर्ग खे विहारे छॾियो, साईं अॼु डॉक्टर न आहे, तव्हां माण्हुनि खे टीका हणो। अरबी में इनखे ज़ुल्म चइबो आहे। जेकॾहिं इमाम न आहे, तव्हां कंहिं डॉक्टर खे, कंहिं हजाम खे मेंबर ते विहारे तकरीर करायो, मुसल्ले ते बिहारियो, अरबी जे एतबार सां ज़ुल्म आहे। छो त जेकी शइ जंहिं शइ जे लाइ ठही न आहे, तव्हां उनखे उते इस्तेमाल कंदव या उते रखंदव, इहो अरबी जे एतबार सां ज़ुल्म आहे। त घर जी औरत बि जेकॾहिं हर शइ तरतीब जे एतबार सां रखंदी, उन जी ज़िंदगी आसान गुज़रंदी, पुरसुकून गुज़रंदी। हिकिड़े आलिम सगोरो फरमाए पियो त मां 2 शादियूं कयूं आहिनि। पहिरीं घरवारी जॾहिं शादी कई त उनखे मां हिकिड़े साल जे अंदरि हाफ़िज़ बणायो। हिकिड़े साल जे अंदरि। पंजाब जो आलिम आहे, मुफ्ती इस्माइल नालो अथसि। हिकु आम तालिब इल्म बि 3-4 सालनि में हाफ़िज़ बणंदो आहे। घर जी औरत जंहिंजे मथां घर जूं ज़िम्मेदारियूं, औलाद जी ज़िम्मेदारी, मुड़ुस जी ज़िम्मेदारी, ससु सहुरे जी ज़िम्मेदारी, उहा औरत हिकिड़े साल में समूरो क़ुरान पंहिंजे दिलि में विहारे, इहा आसान शइ न आहे। छो? उन्हनि जे घर जे अंदरि बरकत आहे, दीनदारी आहे, शरीयत आहे। असांजी औरत हिकिड़ो अलहम्दो सिखण जे लाइ साल हा साल लॻी वञनि था, नथी सिखे। छो त असां में दीनदारी न आहे, दीन जो माहौल न आहे। असांजी औताकनि ते सॼी ज़िंदगी दुनिया जी फ़िकर, घरनि में दुनिया जी फ़िकर, दुकाननि में दुनिया जी फ़िकर, पोइ दीनदारी काॾों ईंदी? इन करे दीन जो माहौल पैदा करणो आहे त पंहिंजी मस्तूरात खे दीन जी तालीम ॾियो, घरेलू ज़िंदगी जी तालीम ॾियो। इहे 2 शयूं लाज़िम सेखारियो। नमाज़ नथी अचे, नमाज़ सेखारियो। क़ुरान नथो अचे, क़ुरान सेखारियो। ज़कात जी ॼाण न आहे, उहा सेखारियो। तहारत पाकाई जी ॼाण न आहे, उहा सेखारियो। रोज़े जी ॼाण न आहे, उहा सेखारियो। त पंहिंजे घर जे अंदरि तरतीब इहा ठाहियो, का बि दवा जेकॾहिं बचे थी, चाहे बुखार जी हुजे, चाहे खंघि जी हुजे, चाहे ज़ुकाम जी हुजे, या का बि अहिड़ी शइ आहे उन में एक्सपायरी 3 साल 4 साल हूंदी आहे, उहा दवा हमेशह हिकिड़ी ख़ासि जॻह ते उहे दवायूं महफ़ूज़ रखो, ज़ाया न कयो। छो? कॾहिं बि अहिड़े ॾुखे वक़्त में राति जे टाइम तव्हांजे ॻोठ जे अंदरि, तव्हांजे इलाइक़े जे अंदरि जेकॾहिं कंहिंखे शदीद बुखार थिए थो, तव्हांजी हिकिड़ी पुजी प्यारण सां उनजो बुखार जेकॾहिं घटिजे थो त इन जो सवाबु केतिरो। असां इन शइ खे मामूली सम्झूं था, औरतूं बि मामूली सम्झनि थियूं। दवा इस्तेमाल कई, बकाई सटे छॾी, हालांकि उहा बि पैसनि में आयल आहे। सिर्फ़ उन्हनि शयुनि खे महफ़ूज़ रखण सां इन जे इस्तेमाल जो सवाबु केतिरो आहे। हिकु माण्हू खे मथे में शदीद तकलीफ़ आहे राति जे वक़्तु, तव्हांजी हिकिड़ी पेनाडोल खाइण सां जेकॾहिं उन जे मथे जे सूर जो ख़तमु थियो त इन में तव्हांखे केतिरी नेकी मिलंदी। इहो बि मिज़ाज बणायो, मस्तूरात जो इहो मिज़ाज बणायो त कंहिं बि शइ खे ज़ाया न करणो। जेकॾहिं असां घर में आयल शयुनि खे ज़ाया कंदासीं, इहा अल्लाह जी नेमत जी नाक़दरी आहे। अल्लाह साईं इंसान जे कैफ़ियत खे ॾिसंदो आहे।
त नेमत जी क़दर करे थो या नेमत खे ज़ाया करे थो। जॾहिं इंसान मौजूदा नेमत जी क़दर कंदो, अल्लाह साईं उनखे नेमत वधाए ॾींदो।